सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा रहमान रहीम मालिकुल कुद्दूस सलामुल मोमिन मुहीमुल अज़ीज़ुल जब्बार अल मुतकब्बिर अल खालिक अल बारी अल मुसव्विर अल गफ़ार। या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब। मौला असां अॼु हिते हर साल जिया हिते मौला जे जश्न मल्हाइण जे लाइ जेका है गॾिजाणी मीटिंग इजलास कयोसीं, ख़ैर जी दुआ घुरण आया हूँ। मुंहिंजा मौला हिन साल भी 13 रजब जश्न मौलूद काबा हिन जाइ ते ख़ैर सां थे। अम्मा फातिमत ज़हरा जो वास्तो थी असां सभिनी जी इहा दुआ क़बूल फरमा। असांजी ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा। मुंहिंजा मौला अली मौला जी आमद जी ख़ुशी में जेको बानो ख़ुशि थींदो आहे असांजो ईमान आहे रब तूं उनखे दुनिया ऐं आख़िरत में किरोड़ियूं ख़ुशियूं नसीब कंदो, उनजे बचड़नि खे तूं किरोड़े ख़ुशियूं नसीब कंदो रब। अली जो जश्न मौला जो जश्न जंहिंमें 2 करोड़ दुरूद पाक पेश कंदासीं, ईरान इराक ज़ियारत जे लाइ फ़ी सबीलिल्लाह नज़र अल्लाह न्याज़े हुसैन कुणो कढंदासीं। मौला इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी ख़ैर सां जश्न मौलूद काबा थे हर साल खां वधीक थे। इहा दुआ क़बूल फरमा। मुंहिंजा रब वॾेरो मीर मोहम्मद साईं नूनारी साईं खे, असांजे जमात जे निगरान बाबा अरबाब अली मेतलो साईं खे, एडवोकेट साईं मुजाहिद फुलपोटो साईं खे, मोहम्मद मुश्क नारे जो साईं खे, सहाफ़ी हाकिम अली रिंद बलोच साहब खे, मोहम्मद मुश्क साईं खे, गुलज़ार फुलपोटो अलायार फुलपोटो साईं खे, मूंखे मुंहिंजे बचड़नि खे असांजे सभिनी बचड़नि खे चादरे तहीर जो वास्तो थी हर मुश्किलात खां पनाह अता फरमा। असां सभिनी खे ऐं जेके भी काइनात जा अली जा आशिक़ आहिनि मोमिन आहिनि सभिनी खे सभिनी जे बचड़नि खे हर मुश्किलात खां पनाह अता फरमा। मौला सॼी दुनिया जे मोमिननि ते जेके मुश्किलातूं उहे दूर फरमा। मौला मौला अली जो वास्तो थी ऐं अम्मा सच्ची ख़ातून जन्नत जो वास्तो थी, अम्मा बतूल जे बचड़नि जो वास्तो थी। महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा, क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचा, सॼी काइनात में अमुन क़ाइम फरमा। मौला हर सुन्नी जे घर मोमिन सुन्नी जे घर, हर मोमिन शिया जे घर, हर वली जे दरगाहुनि ते लख सलवातूं पढ़ियूं वञनि, इहा दुआ क़बूल फरमा। सॼे पाकिस्तान में, सऊदी में, ईरान में, इराक में, शाम में, फ़लस्तीन में, मिस्र में, सॼी दुनिया में हर मोमिन जे घर लख सलवातूं थियनि, इहा दुआ क़बूल फरमा। असां सभिनी जो मौला जेके भी दुआ जा हथ खई वेठा आहियूं कॾहिं हथ न मुंझे, सभिनी जी ग़ैब मां ऐं ज़ाहिरी मदद कर। इमाम हसन हुसैन जो वास्तो थी ऐं मुंहिंजे इमाम सज्जाद मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो थी असां सभिनी जी मदद फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। नारे हैदरी।